सकरन जे तारीख़ी माग विंझरो जो एक ॿियो शहीद ताल बुनड़। सिंध जे मज़ामती वेड़ जे सिपह सालार परियो उनड़ जे शहीद थियण खां पोइ समेजन उनड़नि ऐं ॿियनि राजनि जी अॻुवाणी कंदे जंहिं जोधे मुग़लनि खे ॾींहं जा तारा ॾेखारिया उहो ताल बुनड़ हो। तारीख़ मज़हर शाह जहानीअ में यूसुफ मीरक सुफ़े 196 ऐं 97 ते लिखे थो त सेवण में जॾहिं नूरदीन किरोड़ी अमलदार थी आयो तॾहिं हिन ईंदे शर्त पंहिंजे भाइटे तैमूर बेग खे 3000 सुवार ॾेई उनड़नि ते हमले करण लाइ मोकिलियो। तैमूर बेग हकलींदो अची विंझरे जे किले में वेठो ऐं उनड़ सुनहरी ढंढ जे विचाग में अची परगट थिया। जिन जे चौधारी पाणी हो, तैमूर बेग जॾहिं सुनहरी ढंढ ते पहुतो त उनड़नि जो हिकु वाहण संदसि आॾो आयो। हिन जे माण्हुनि वाहणाइनि खे ॿाएताल में विधो। ईअं कंदे तैमूर बेग खे परियां धूड़ उॾामंदे नज़र आई। पुछा कयईं त इहा धूड़ छाजी आहे? किन वराणियो त वाचूड़ो हूंदो, त किन चयो त थी सघे थो त को गनीम हुजे। इन जे सुवाल जवाब हलंदे उनड़नि ताल बुनड़ जे क़यादत में अची मुंहुं कढियो ऐं ईंदे शर्त मुग़ल सिपाही जे सिसियुनि में लाबारो विझणु शुरू करे ॾिनऊं। इहा हालत ॾिसी तैमूर बेग जा पेर उखड़ण लॻा ऐं संदसि माण्हुनि में भाॼ शुरू थी वई। थोरी देरि में मुग़लनि जी लाशुनि जा ढेर लॻी विया। समेजन उनड़नि मुग़लनि जा घोड़ा हथियार पवार ऐं वहट बि फुरे वरिता। तैमूर बेग साह बचाए अची विंझड़े जे किले में वेठो। उनड़नि किले खे घेरो करे किले जे चौधारी पियल अनाज वग़ैरह खयो ऐं जैसलमेर ॾांहुं रवाना थी विया। अहिड़ी तरह मज़हर शाह जहानी जे सुफ़े 203 ते लिखियलु आहे त सरदार ख़ान जे साहिबीअ दौरान संदसि मुलाज़िम दरवेश बेग ऐं हिकु ॿिए मुग़ल कारंदे माणिक सिंह जॾहिं उनड़नि जे ॻोठ ॾेड़ाण ते हमिलो कयो त ताल बुनड़ जे सरवाणीअ में उनड़नि वरी बि मुग़लनि खे बुरी शिकस्त ॾिनी। हिननि मुग़लनि जा 500 सिपाही क़तलु करे छॾिया। दरवेश बेग खिखो विखो थी सेवण भॼी वियो ऐं उन जी शर्मनाक शिकस्त जी ख़बर जहांगीर बादशाह खे पुॼाई वई। जहांगीर बादशाह मुग़लनि जो बुरो हशर ॾिसंदे ऐं ॿुधंदे मीर निमकीन खे सिंध जे घटनि घेड़नि रीतुनि रस्मनि ऐं माण्हुनि खां चङी तरह वाक़ुफ़ु हुअण करे समेजन जे ख़ात्मे लाइ सख़्तु हिदायतूं ॾेई मोकिलियो। तारीख़ मज़हर शाह जहानी जे सुफ़े 206 ऐं 7 में अचे थो त मीर निमकिन पंहिंजे पुटु अबू बका खे समेजन जे ख़ात्मे लाइ मिर्ज़ा बेग खां तहरीरी इजाज़त वठी ऐं पाण कंधार ॾांहुं रवानो थी वियो। मीर अबू बका सां पहिरियों मुक़ाबिलो गचेरे जे ॿुघियनि कयो। यूसुफ मीरक लिखे थो त ॿुघियनि खाहियूं खोटे चौधारी लोढ़ा ॾेई जंग जूं तयारियूं अॻु में ई थियल हुयूं, सो ॿिन्ही धुरियुनि में अची बड़धक मतो। अबू बका जा कई सिपाही ऐं घोड़ा ज़ख़्मी थी पिया। नेठि अबू बका लोढ़ा टिपी अंदरि थियो, केतिरनि खे क़तलु कयईं ऐं ॿिया सरदार कख वातमी करे अची पेश पिया, जिन खे हू मिर्ज़ा गाज़ीअ जे अमलदारनि जे हथ में ॾेई पाण सेवण पहुतो। हाला कंडीअ ताईं हकलींदो वियो। मज़हर शाह जहानी में अञा अॻिते अचे थो त मीर अबू बका उनड़नि समेजन ते हमला आवर थियण लाइ अॻिते हाला कंडीअ ताईं पहुतो, जिते हिनखे ख़बर मिली त उनड़नि जो मशहूरु सरदार ऐं जंगी जोधो ताल बुनड़ सांगरो टिपी नसरपुर जे भिटियुनि ॾांहुं पियो वञे। इहा ॻाल्हि ॿुधी अबू बका उन जे कढ पियो। ताल बुनड़ नसरपुर जे भिटियुनि ताईं पहुची न सघियो। उते मौजूदु सैदगढ़ लॻ टंडो अलहयार जे किले में वञी वेठो। ताल बुनड़ सहराई बाज़ वांगुरु सदाईं खुलियल मैदाननि में मुग़ल फ़ौज जो शिकार कंदो रहियो हो। तंहिंखे किले बंदि थी वेहण जो तजुर्बो घटि हो। पोइ बि हिन हिमत न हारी ऐं पुराणे किले में मौजूदु जहिड़े तहिड़े सामान सां हिन वजूद जे वेरियुनि सां पोइ वेर ताईं वेहण ऐं मुक़ाबिलो करण जो पको इरादो कयो ऐं मुग़ल फ़ौज ते हमिलो करणु शुरू करे ॾिनो, जंहिंमें केतिरा ई माण्हू अजल जो शिकार थिया। मज़हर शाह जहानी जो मुरख लिखे थो त अबू बका जंगी हाथियुनि ज़रिए किले जा दरवाज़ा टोड़ाया। दरवाज़ा भञण शर्त मुग़ल फ़ौज किले में काहे पई। ॿिन्ही धुरियुनि में जंग शुरू थी वई। तीरनि तोबुनि बंदूकनि जी धुम लाइ ॾिनी। नेठि ताल बुनड़ पंहिंजे 1200 साथियुनि समेत शहीद थी वियो। इहो वाक़ियो 1017 हिजरीअ में पेश आयो।